नासिर नसीराबाद में कोट 70 फलपोट में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। ॻोठाणनि पारां अरिड़हें ॾींहुं भी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त ॻोठाणा अरिड़हं ॾींहंनि खां सरापा एहतजाज आहिनि पर कंहिं भी नोटिस नाहे वरितो। हुननि चयो त ॻोठ मां मंशियात जा अॾा ख़त्म कराया वञनि। अहम ख़बर नाज़रीन वाकिरियूं पिया नसीराबाद खां। नसीराबाद में ॻोठ 70 फलपोट में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। ॻोठाणनि पारां अरिड़हें ॾींहुं भी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त ॻोठाणा अरिड़हं ॾींहंनि खां सरापा एहतजाज आहिनि पर कंहिं भी नोटिस नाहे वरितो। हुननि चयो त ॻोठ मां मंशियात जा अॾा ख़त्म कराया वञनि। नसीराबाद में ॻोठ 70 फलपोट में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। ॻोठाणनि पारां अरिड़हें ॾींहुं भी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त ॻोठाणा अरिड़हं ॾींहंनि खां सरापा एहतजाज आहिनि पर कंहिं भी नोटिस नाहे वरितो। हुननि चयो त ॻोठ मां मंशियात जा अॾा ख़त्म कराया वञनि। नसीराबाद में ॻोठ 70 फलपोट में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। ॻोठाणनि पारां अरिड़हें ॾींहुं भी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त ॻोठाणा अरिड़हं ॾींहंनि खां सरापा एहतजाज आहिनि पर कंहिं भी नोटिस नाहे वरितो। हुननि चयो त ॻोठ मां मंशियात जा अॾा ख़त्म कराया वञनि।